ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु अवामी मुआशी मुआहदे तहत अवाम सां पंहिंजो हिकु वधीक वाइदो पूरो कंदो। सादिया जावेद जो इहो चवणु आहे। चेयरमैन चूंडनि खां अॻु वाइदो कयो हो त 26 लख घरनि खे सोलर होम सिस्टम मुफ़्त ॾींदो। सिंध हुकूमत जी तर्जुमान मूजिबि महदूद वसीलनि बावजूद सोलर होम सिस्टम मंसूबो अॼु हक़ीक़त बणिजी रहियो आहे। मंसूबे तहत हलंदड़ 5 लख घरनि खे सोलर होम सिस्टम मुफ़्त फ़रहाम कया वेंदा। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु सोलर होम सिस्टम फ़रहामी जे मंसूबे जो इफ़्तिताह कंदो। ईंदड़ कुछ हफ़्तनि में 2 लख ख़ानदाननि खे घरनि खे सोलर सिस्टम फ़रहाम कया वेंदा। ग़रीब ख़ानदाननि खे मुफ़्त सोलर सिस्टम जी फ़रहामी नुमाइश न पर पायदार तरक्की जी बुनियाद आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विज़न आहे त अवाम खे महांगाई, बेरोज़गारी ऐं गुरबत खां कढियो वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु अवामी मुआशी मुआहदे तहत अवाम सां पंहिंजो हिकु वधीक वाइदो पूरो कंदो। सादिया जावेद मूजिबि चेयरमैन चूंड खां अॻु वाइदो कयो हो त 26 लख घरनि खे सोलर होम सिस्टम मुफ़्त ॾींदो।